हाँ जी नाज़रीन, जो कंदकोट प्रेस सिंध हुकूमत पारां जो कोरोना वायरस की रोकथाम लाइ जो क्रैकडाउन किया है मुल्क सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में, इन वक्त भी ज़िला कश्मीर, कंदकोट, बख्शापुर, बडाणी, करमपुर, घोंसपुर समेत नंढा वॾा शहर जेके वो मुकम्मल क्रैकडाउन के करे मुकम्मल बाज़ारूं बंद पयूं आहिनि। हिन टाइम ते रेंजर्स पुलिस पारां मुख़्तलिफ़ इलाक़नि चौकनि ते चेकिंग करे एक माण्हू के छॾियो वञे पियो। जैसे तो सिंध हुकूमत पारां इहो भी चयो आहे त आवाम एहतियात करे घरन में रही करे हिकिड़ो फ़र्द वो बाहर अचे सब्जी फ्रूट जो घर जी शयूं ज़रूरत वारियूं वो ख़रीद करे वापस घर हलियो वञे। छो तो सिंध में कोरोना वायरस मुकम्मल तबाही मचाए छॾी आहे। उनके इहो ही आहे कंट्रोल करण जे लाइ कंट्रोल कंदासीं त इतिहाद थींदो। इतिहाद जे करे ही बीमारी असां कंट्रोल करे सघूं था। डिप्टी कमिश्नर पारां उन भी इहो चयो आहे त कोरोना वायरस के बचाव के करे मुख़्तलिफ़ वबा फैलियल आहे। माण्हू पंहिंजे घरनि ते एहतियात करनि घरनि में वेही करे पंहिंजो उते ॿाहिरि न निकिरनि, घर में वेही करे एहतियात करनि साफ़ सुथरा साबुण सां पंहिंजा बार हथ धोइनि। डिप्टी कमिश्नर जो इहो भी चवणो हुयो त शहर में कुछ दुकान खुलियल हुआ उन्हनि ते DSP अब्दुल हक कुरैशी SHO हफ़ीज़ साहब मुख़्तलिफ़ उन्हनि ते छापा आणी करे वो दुकान बंद कराए छॾिया आहिनि जेके वो मुख़्तलिफ़ बाज़ारनि में खुलियल हुआ। हिन टाइम ते कंदकोट शहर तव्हां पोइ ॾिसो पिया त बाक़ाइदे लॉकडाउन आहे मुकम्मल शहर बंद आहे। खाइण पीअण जूं अहम ज़रूरतूं आहियूं उहे बिल्कुलु फ्रूट जा दुकान मेडिकल स्टोर इनको अलावा पंहिंजे सब्जियुनि जा दुकान उहे किराने जा दुकान उहे खुलियल आहिनि। अहम शइ माण्हू खाइण पीअण जी अहम ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं करे वापसि घर रवाना थियनि पिया। डिप्टी कमिश्नर जो इहो भी चवणु आहे त शहर में माण्हू 3 फुट के फ़ासिले ते दूरी से हलन हथ ॾियण जो परहेज़ करन। जो हथ ॾियनि था तो बार वो साबुण सां धोअनि। नज़ीर मीरानी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.